बंदरगाहुनि में जदीद निज़ाम सां पाकिस्तान अरबे डॉलर जो नाड़ो हासिल करे सघे थो। पाकिस्तान जोग्राफियाई लिहाज़ सां ख़िते में अहम हैसियत रखे थो। पाकिस्तान विच एशियाई रियासतुनि जे लाइ सामूंडी वापार जो सभ खां मुनासिब रस्तो फ़राहम करे थो। विच एशियाई रियासतुनि वापार लाइ पाकिस्तानी बंदरगाहुनि जे इस्तेमाल में गहरी दिलचस्पी ज़ाहिर कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो कराची पोर्ट ट्रस्ट जे दौरे दौरान इजलास खे ख़िताब संदसि चवण आहे त कारोबार में आसानी ऐं सीड़पकारनि खे सहूलियत ॾियणु पहिरीं तरजीह आहे। कराची जी बंदरगाहुनि ते तरक़ी सां वैल्यू एडिशन जी सनत सां एक्सपोर्ट में इज़ाफ़ो कयो वेंदो। सामान जी पहुच यकीनी बणाइण लाइ लियारी एक्सप्रेस वे खे 24 कलाक खुलियल रखियो वञे। सामान जी पहुच खे वधीक बहितर बणाइण लाइ मलीर एक्सप्रेस वे खे बि बंदरगाह सां ॻंढियो वियो आहे। वज़ीर आज़म खे बंदरगाहुनि ऐं नेशनल फ्लैग कैरियर पाकिस्तान नेशनल शिपिंग कॉर्पोरेशन ते तफ़सीली ब्रीफिंग। आसिफ अली ज़रदारी पंजाब जे 3 ॾींहं जे दौरे ते सुभाणे लाहौर पहुचंदो। सदर पंजाब असेंबली में पीपल्स पार्टी जी पार्लियामानी पार्टी जे मेंबरनि सां मुलाक़ातूं कंदो। आसिफ अली ज़रदारी पंजाब में पार्टी जे नए सिर जोड़जक जो जाइज़ो बि वठंदो। सदर सां पंजाब जे गवर्नर सरदार सलीम हैदर जी मुलाक़ात बि रिथियल। सिहत जे शोबे खे बहितर बणाए रहिया आहियूं। सिहत जे शोबे में जेको ख़र्च करियूं पिया दुरुस्त आहे। सिंध में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत सिहत जूं सहूलियतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। सिहत जे शोबे में ख़िदमत जो जज़्बो न हूंदो त पोइ कमु बि न थींदो। आबादी में असां रिकॉर्ड तोड़ींदा पिया वञूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में तक़रीब खे ख़िताब संदसि चवण आहे त हर सिहतमंद माण्हू खे साल में हिकु भेरो रत जो अतियो ॾियणु घुरिजे। रत जो अतियो ॾियण सां नुक़सान न पर फ़ाइदो थींदो आहे। समा बिरादरी जे माण्हुनि मलीर ठठो क़ौमी शाहरा वटां धरणो ख़त्म करे छॾियो। पुलिस भेड़ जे क़ातिल आहे, असांखे इंसाफ़ न मिलियो आहे। क़ौमी शाहरा तां एहतजाज ख़त्म करे रहिया आहियूं। सीएम हाउस आॾो धरणो हणंदासीं। मक़तूल औरत सायरा समो जे भाउ याकूब समो जी DIG ओभर असफर महेसर सां ॻाल्हियुनि खां पोइ बयान। DIG ओभर जो चवणु आहे त कार ते पुलिस जी फायरिंग वारो वाक़ियो हादसाती हो। जेकॾहिं पुलिस अहलकारनि का ग़लती कई आहे त खेनि गिरफ़्तार कयो वेंदो। हू वाक़े जी अदालती जांच लाइ बि तयारु आहिनि। स्टील टाउन पुलिस जी फायरिंग में मारिजी वियल औरत सायरा समो जो क़त्ल केस पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ दाख़िल कराइण लाइ गुज़िरियल ॾींहुं खां घगर फाटक ससी टोल प्लाज़ा वटि धरणो हयो वियो हो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी प्रोटेक्टेड वापेदारनि जी ओवर बिलिंग जी शिकायतुनि जो नोटिस वठी छॾियो। ओवर बिलिंग कंदड़ ऑफिसरनि ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई लाइ FIA खे हुकुम जारी। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त 200 यूनिट वारनि वापेदारनि खे ॼाणे वारे नॉन प्रोटेक्टेड कैटेगरी में शामिल करणु मुजरिमाणो फ़इल आहे। FIA सूरतहाल जो जाइज़ो वठे ऐं बिना फ़र्क़ जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे प्रोटेक्टेड वापेदारनि जी ओवर बिलिंग जी शिकायत जो अज़ालो कयो वञे। पाकिस्तान रेलवेज़ 22 मुसाफ़िर रेलगाॾियुनि खे आउटसोर्स करण जो फ़ैसिलो करे वरितो। 22 मुसाफ़िर रेलगाॾियुनि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाई वेंदियूं। कराकरम एक्सप्रेस, ग्रीन लाइन ऐं ॿियनि रेलगाॾियुनि खे आउटसोर्स कयो वेंदो। कोयटा खां कराची ताईं हलंदड़ बुलान मेल खे बि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलायो वेंदो। सरगोदा जी दहशतगर्दी जे अंत वारी अदालत क़ौमी असेंबली में अपोज़िशन लीडर उमर अयूब जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। ATC मुंहिंजा गिरफ़्तारी वारंट जारी कया आहिनि। इस्लामाबाद ऐं मियांवाली पुलिस मुंहिंजे घरनि ते छापा हणी रही आहे। गिरफ़्तारी वारंट जारी थियण खां पोइ PTI अख़बार जो बयान संदसि चवणु आहे त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं खे गिरफ़्तार करणु चाहिनि थियूं। मां अली अमीन गंडापुर खे ऐं अली अमीन गंडापुर मूंखे सुठी तरह सुञाणे थो। न कॾहिं कूड़ ॻाल्हायो आहे ऐं न ई कॾहिं कूड़ ॻाल्हाईंदुसि। अली अमीन गंडापुर गिदड़ भपकियूं न हणे। ख़ैबर पख्तूनख्वा जे अॻूणे वॾे वज़ीर परवेज़ खट्टक जो बयान संदसि चवणु आहे त खेसि सूबे में केरु बि बंदि नथो करे सघे। थाणो बुला खान समेत कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारो गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसम ख़ुशगवार तेज़ बरसात सबबि हेठाहिनि वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। बिजली बंदि थी वई। दादू ऐं ॿुढो कुमराड़ी में बि बरसात खां पोइ गर्मी घटिजी वई।
गंबट वेझो लाड़काणो खैरपुर रोड तां अगवा थी वियल लाड़काणे जे मशहूर कारोबारी शख्सियत हाजी गहड़ो ख़ान जतोई ऐं संदसि ड्राइवर दामन जतोई बाज़ियाब थी घर पहुची वियो। पुलिस मूजिब मुक़ाबले दौरान धाड़ेल गहड़ो ख़ान जतोई ऐं संदसि ड्राइवर खे छॾे फरार थी विया। हाजी गहड़ो ख़ान जतोई जे अगवा जो IG सिंध गुलाम नबी मेमण पारां नोटिस वठण खां पोइ पुलिस गंबट जे कचे में पहुची सर्च ऑपरेशन कयो। थरजी कोयल माई भागी जे विछोड़े खे 38 वरिया विहामी विया। संदसि ॻायल गीत अॼु बि झरझंग में गूंजी रहिया आहिनि। माई भागी सिंध जी सुञाणप हुई। माई भागी पंहिंजे मुनफ़रद अंदाज़ ज़रिए वॾी मशहूरी माणी। माई भागी पंहिंजे फ़न ज़रिए सदाई ज़िंदा रहंदी। सियाहत ऐं सक़ाफ़त खाते वारे वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह पारां वरसी जे मौक़े ते माई भागी खे भेटा पेश।